नौजवान छोकिरो आयो सऊदी अरब कमाइण जे लाइ। हुन जी उमिरि त हुई 18 साल, पर वीज़ा न लॻण जे करे हुन 22 साल पई उमिरि लिखाई। पोइ आयो हिकिड़े सऊदी अरब अचे, हुन महिनत कई, हुनजी पघार बि वॾी हुई, कारीगर माण्हू हो को। पोइ पैसा मोकिलींदो रहियो ओॾे पंहिंजे माउ पीउ ॾे, भाइरनि ॾे। हिन जो मङणो थियलु हुयो। हिन जो लाॻी थो 4-5 साल कमुकार कयां, पैसा सुठा कमायां ऐं पोइ वञी शादी कयां। छो जो हर कंहिंजी उमेदु इहा ई हूंदी आहे, जेको परदेस ते ईंदो आहे चवंदो आहे त 2-3 साल हणा, कुझु न कुझु थिए त पोइ वरी मोटी वञा। को ज़मीन जे लाइ, को प्लाट जे लाइ, को शादी जे लाइ, यानी कि जेके मामला मसला हूंदा आहिनि, हर माण्हू इहा ई कोशिशि हूंदी आहे। पोइ हुनखे 3 साल हेतिरे गुज़री विया। 3 साल हुन महिनत कई, पैसा पंहिंजे मालिकनि ॾे मोकिलियईं। उनखां पोइ हिनखे पंहिंजे मालिकनि चयो, हाणे अचु तुंहिंजी शादी असां करायूं। हिन जो ठीकु आहे, बाक़ी 1 साल अञा कमु कयां, पोइ मां ईंदुसि। ऐं परदेस में या पंहिंजे मुल्क में जंहिं माण्हू वटि मोबाइल आहे, उनजी इहा ई कोशिशि हूंदी आहे त कंहिं न कंहिं छोरी जो नंबर लॻे, उन सां मां ॻाल्हायां। तक़रीबन 90 माण्हू जी इहा ई कोशिशि हूंदी आहे, कंहिं न कंहिं छोरी जो नंबर हुजे, उन सां ॻाल्हायां। पोइ होॾो छोरी कहिड़ी बि हुजे, कारी हुजे, कुंझी हुजे, भूरी हुजे, कहिड़ी बि हुजे, पर छोरी हुजे, उन सां मां ॻाल्हायां। छो जो घणा माण्हू वरी पंहिंजी लह सम्झंदा आहिनि, बाबा मां छोरियुनि सां थो ॻाल्हायां। काफ़ी माण्हू अहिड़ा आहिनि, तव्हांजे बि आस पास में हूंदा। आहे त सची ॻाल्हि असांजी, पोइ हाणे कंहिंखे वणे या न वणे, पर अक्सर करे मां ईअं ई ॾिठो आहे। हर माण्हू जी इहा कोशिशि हूंदी आहे त कंहिं न कंहिं छोरी जो नंबर लॻे, मां हुन सां ॻाल्हायां। पोइ हे बि ईअं ई राति जो वेहंदो हुयो, पोइ नंबर लॻी था वञनि। हिकु छोरी सां हिन जो राब्तो थी वियो। राब्तो जो हिन जो थी वियो, हाणे राब्तो हलियो, महीनो 2 गुज़रियो। उन छोरी हिनखे ॿुधायो त मां रहां थी हेॾे, जेको त मुल्तान जे आसपास में थी रहां, त मुंहिंजा 2 भाइर आहिनि, उहे रहंदा आहिनि ॿाहिरि मुल्क, यानी कि अमेरिका रहंदा आहिनि उहे। त मां हिते अकेली आहियां माउ पीउ सां गॾु, ऐं मां कुंवारी आहियां, शादी मुंहिंजी कान थी आहे अञा। पोइ हे चए भला मां तोड़े कुझु मोकिलियां कयां, चई न असांखे सभु कुझु आहे, अलाह जो गंज लॻो पियो आहे। ईअं करे करे हिनखे पको कंदी हुई प्यार मोहबत में। हिनखे पंहिंजो थोरो थोरो हिनखे जिस्म बि ॾेखारणु हुन शुरू कयो। उनखां पोइ हे त अञा माना मस्तु थी वियो। चई हुकुम कर, छा तोड़े मोकिलियां? चई तूं को मां छा वठां हाणे? चई मिड़े कुझु गिफ्ट को छा? चयां ठीकु आहे, जे गिफ्ट थो ॾींद पोइ ठीकु आहे, हाणे ईअं करे तोसां ॻाल्हाइण जे लाइ, तुंहिंजी सिक लाहिण जे करे माना तूं मूंखे हिकिड़ी मोबाइल वठी ॾेई। पोइ हुनखे मोबाइल हुनखे वठी ॾिनई। मोबाइल बि तव्हां ॾिसो था त 70-80 हज़ार खां घटि आहिनि कोन। 70-80 हज़ार या लख जी मोबाइल हुनखे वठी ॾिनई, पैसा मोकिलियईं हुन ॾे। वरी को अहिड़ो को गिफ्ट चयसि हेतिरो। हाणे हे अधु पैसा मोकिले पियो छोरी ॾे, अधु मोकिले पियो मालिकनि ॾे। छोरी हिनखे चए त मां तुंहिंजो इहो थोरो लाहींदसि, मुंहिंजा भाइर ईंदा, मां हुन सां ॻाल्हाईंदसि, मां तोसां शादी कंदसि। पोइ मां पंहिंजे भाइरनि खे चवंदसि तोखे बि अमेरिका वठी वेंदा पाण सां गॾु। अचे हिनखे इहे ॿोल हुन ॾियणु शुरू कया। हाणे हिनखे पंहिंजो जिस्म समूरो ॾेखारे पई। हे वियो माना प्यार में सुख थींदो। उहो मेकअप करे हिन जे अॻियां अचे बि हिन सां ॻाल्हाए, हे बि मस्तु लॻो पियो। हलणा जॾहिं हिन मोकल वरिती हितऊं त हुनखे ॿुधाईं त मुंहिंजी मोकल थी वई आहे, मां हाणे टिकेट वठां थो। चई ॻाल्हि ॿुध, टिकेट वठींदो, जेका तारीख़ ते टिकेट जी न, त पोइ इहा मालिकनि खे न ॿुधाइजांइ टिकेट जी तारीख़। चई छो? चई हुननि खे ॿुधाइजांइ 2 ॾींहं देरि करे। जे तुंहिंजी 5 तारीख़ हिकिड़ी थिए थी त तूं हुननि खे 7 तारीख़ करे फ्लाइट ॿुधाइजांइ। चई इहो छाकाणि? चई छा आहे जो 2 ॾींहं तूं मुंहिंजी अचे दावत खा न हिकिड़े, मुंहिंजी दावत खा, मां तोखे पंहिंजे भाइरनि सां मिलायां, उनखां पोइ तूं वञजांइ, पोइ तूं पंहिंजा माइट वठी अचे, मुंहिंजो संग वठिजांइ। हिन में चयो ठीकु आहे, माना इहो कमु अञा भलो आहे। हिनखे चए तूं अचु हिते, मां सां मुलाक़ात बि कयां, प्यार मोहबत बि कयूं। हे सही अञा मस्तु थियो। हितां आख़िर जॾहिं हिन जी टिकेट थी वई, मालिकनि खे ॿुधाईं
माना 2 ॾींहं देरि करे हुन चए को सामान बि चयईं पैसा ॾोकड़ बि खियो अची जांइ जीअं मुंहिंजा भाइर तोखे ॾिसनि, सोन धोन ठरायो अचिजांइ, पायो अचिजांइ, जीअं मुंहिंजा भाइर ॾिसनि त वाक़ई बि तूं बि टेकियल आहीं। हिन जो ठीकु आहे। त हुन पट सट ॿिया पैसा बि करे आख़िर सोन धोन मुनो ठरायो ऐं हितां निकिरी पियो। जॾहिं एयरपोर्ट ते जो पहुतो, उन जो ई ॼाण सुञाण वारो उते एयरपोर्ट ते का सवारी खणी आयो हुयो। उन हिन खे ॾिठो, चीअर हे त 2 ॾींहं पोइ अचिणो हुयो, हे त हाणे अचे वियो ऐं ॾाढो भलो कमु थी वियो, हिन खे तो खियो थो वञा। सो किरायो भाड़ो तेल जा पैसा बि निकिरी पवंदा, हिन सां कचहरी बि कंदो वञा, तेल जा पैसा बि निकिरी पवंदा, जेका सवारी खणी आया त उहे पैसा बची पवंदा ऐं हिन खियो थो वञा। पर एयरपोर्ट में हुई रश। जीअं जे एयरपोर्ट मां निकिरो हुन सॾ कयसि, पर माण्हू जी रश ई हिन ॿुधो कोन। ॿाहिरि जो निकिरी आयो त फ़ोन ते हुनजो राब्तो हुयो छोरी जो हिन सां। हिन खे चई 2 मुंहिंजा बीठा अथई हमरा। उन्हनि खे जेको चवंदा त मास्क पातल हुया मुंहं ते, उन्हनि अचे चयसि त जेको सो तूं ई आहीं पार पता हर शइ, हिन खे वठी अचे हली आहे। वठी वञी हिन खे वॾी गाॾी में हिन खे विहारियऊं। वॾी गाॾी में वेठो, छोरी बि अंदरि गाॾी में वेठी आहे, हिन खे विहारियऊं, गाॾीअ खणी पटियऊं। हाणे हे ॾाढो ख़ुशि लॻो पियो, सामान गाॾी में रखियईं। पोइ हलंदा आया। जॾहिं शहर मां जो निकिता ॿाहिरि, जॾहिं उन ॻोठ ॾे शुरू थिया, जाॾे छोरी चयो हिन खे चई हाणे तूं तुंहिंजियूं अखियूं मां ॿधंदसि। चई छो? चई मां तोखे सरप्राइज़ ॾींदसि, मां तोखे हिकिड़ो अहिड़ो तोहफ़ो ॾेखारींदसि जो तूं यादि कंदे, इन करे अखियूं हाणे तुंहिंजूं ॿधंदसि। उहो बि इश्क में मस्तु हुयो हुनजो। ठीकु आहे, ॿध मुंहिंजियूं अखियूं हुनजूं ॿधऊं। पोइ जेको टाइम गाॾी हली, वञी उते वञी लथा। हिन जो हाणे अखियूं खोले अची न, अञा हाणे छो खोलींदे? आख़िर हुनखे अंदरि वठी वञी बिस्तरे जे मथां वञी विहारे हिन जी अखियूं खोलियईं। हुनजो ॾिठो त वणे हे छा, हे त पलंग लॻो पियो, उते जे विहारे हिन खे राति जो हुन सां मुलाक़ात बि कई। हुन राति जो मुलाक़ात हुन सां करे सॼो ॾींहुं वरी हुन सां गॾु गुज़ारियईं। वरी राति जो हुन सां वरी मुलाक़ात बि कयईं। जॾहिं ॿियो ॾींहुं गुज़रियो, होॾो ड्राइवर जो जेको हुयो वियो, कार वारो जेको ॾिसी वियो हिनखे, उन वञी चयो त हाणे वञा यार, न वञी हाई साहब सां वञी मिलां। घर आयो हूंदो, घर वेठो हूंदो। जे हुनजे घर जो वियो त हुनखे चई त हाई साहब पतो आहे न? चई किथे? हाई साहब त 2 ॾींहंनि खां पोइ अचिणो आहे। चई मां पाण एयरपोर्ट ते हुनखे सुबुह जो मां हुनखे एयरपोर्ट ते ॾिठो आहे, हिनमहिल त राति थी वई आहे, हिनमहिल त घर अचणु खपे आहे हुनखे, अञा बि साजुर 10-11 अचे आहे। चई हो त कोन आहे, हुन त चयो 2 ॾींहंनि पोइ मुंहिंजी जेका फ्लाइट आहे। अचे नंबर हुयो हुनजा त नंबर बंदि, मोबाइल बंदि। साईं हुनजा संग साथी जा कुझु के नंबर हुया हुननि वटि, उन्हनि ॾे फ़ोन कयूं जेके गॾु रहंदा हुया। उन चयो त हुनजी फ्लाइट त हुई जेको सो राति जी फ्लाइट, त सुबुह जो त घर पहुचणो हुयो, तव्हां कोन पहुतो आहे? चई न। हुननि छा कयो, विया थाने ते वञी रिपोर्ट हुननि लिखाए छॾी, असांजो हमरा जेको सो गुम थी वियो आहे, काॾे खजी वियो आहे। हाणे पुलिस हुनजी जांच करे पई। हाणे वठि हुनखे। सुबुह थियो त छोरी हिन खे चवणु ॻाल्हि ॿुध, हाणे तूं पंहिंजियूं अखियूं ॿध, हाणे मां तोखे हली ॿियो वरी सरप्राइज़ ॾींदसि। चई ठीकु आहे, हाणे मां तोखे चई पंहिंजे भाइरनि सां मिलाईंदसि हली। अखियूं हिन जूं ॿधी उतां खणी गाॾी में, गाॾी तक़रीबन माना अधु कलाकु मुनो हली। उन खां पोइ अचे अखियूं जो खोलियो त झंग में, जाॾो कान ॿेलो झंग। हिन खे ॾिठो त हे छा? हिते हिन खे छोरी चयो ॻाल्हि ॿुध, हाणे पंहिंजे मालिकनि खे चओ त 1 करोड़ असांखे मोकिले नथा ॾे। जे 1 करोड़ न मोकिलींदा त पोइ तुंहिंजो ख़ैरु न आहे। जे तूं जो चयो मूंखे त प्यार आहे, मोहबत आहे, मां पंहिंजे भाइरनि सां ॻाल्हायां थी। चई मुंहिंजा भाइर बीठा आहिनि न, हुननि खे जो ॾिठे हुननि खे क्लेशूं साण आहिनि। चई हे छा आहे? चई छा वरी छा, 1 करोड़ खपे, असां पैसनि जे लाइ तोखे खयो आहे। चई प्यार मोहबत कई मूंसां, चई इहो त सभु तोखे मां उहो त वरितो, तोसां मिलियसि, तोसां प्यार मोहबत कए में, पैसा खणी बि आए, तो वटि 8-10 लख हुया बि, इहे बि तोखां कढे में, तोखां ओत बि वरितुमि, छा छा तव्हां वटि आहे ओॾे? तो हाणे 1 करोड़ खपे असांखे। मालिकनि ॾे फ़ोन कर। नंबर मिलाए मालिकनि ॾे,
वीडियो भरे मालिकनि ने मोकिलियो त मालिक सिधो विया पुलिस वटि, जो हुननि जी रिपोर्ट त होॾे दाख़िल थियल हुई थाणे ते। उते बि ॾिनो त पुलिस जो हुन ॾिठो त पुलिस हाणे ॻोल्हा शुरू कई, लोकेशन वग़ैरह हे हो। हिननि खे बि ख़बर पइजी वई त पुलिस हाणे अनक़रीब असांजे पहुचण वारी, असांखे हाणे पकड़ींदी। हिननि जी बि वॾी गैंग हुई जो माण्हू खणनि पिया, उन्हनि खां पैसा वठनि पिया हो। त हिन चयो त हे कमु त ख़राबु थी वियो, हुन लोकेशन पुलिस खे ॾिनी हूंदी त पुलिस त ॼाण पहुती हिते। त मालिकनि मां किरोड़ त कोन मिलियो, हाणे किरोड़ बि काॾों अचे। आख़िर हुन वीचारे खे गोली हणी हुननि मारे छॾियो। ॼाण तूं असांजे लाइ ख़तरनाक थी वियो आहीं, हुनखे गोली हणी मारे छॾियऊं। पोइ त चवंदा पुलिस हुननि खे वञी ॻोल्हे लधो, जेका हुननि जी वॾी गैंग हुई पाण में। सो दोस्तो, हाणे इन मां इहो ई सबक़ु मिले थो, अक्सर करे काफ़ी माण्हू अहिड़ा आहिनि जेके फ़ोन ते माइनि सां ॻाल्हाईंदा आहिनि, पोइ उन्हनि जी ॿुधायल एड्रेस ते हलिया वेंदा आहिनि। सो ईअं करणु न खपे। घटि में घटि ॾिसी वाइसी पोइ ॻाल्हाए। रुॻी माई जो आवाज़ु ॿुधी ऐं उनजे लाइ चरिया नथी पोइ, कहिड़ी ख़बर आहे कहिड़ी माई आहे होॾे। तव्हां सभिनि दोस्तनि जी महिरबानी, लख कुर्ब तव्हांजा। जीअं की हिकिड़े ॾाहे माण्हू चयो हिकिड़े खे, चई त यार मूंसां यार जो प्रोग्राम मां वञांसि तो ओॾे मिलणु। त हुन ॾाहे माण्हू हुनखे चयो हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, तोखे जे मिलणो आहे त हुनखे चयो आहे फलाणे शहर में अचु ऐं तूं हुनखे होटल ते वठी वञु, हुनजे ॿुधाए रस्ते ते न वञु, हुनखे चयो अचु। पोइ हुनखे कंहिं होटल ते वठी वञु, जा को पंहिंजो घर को वठि को अहिड़ो की दोस्त मां संगत मां, ओॾे हुनखे वठी वञु। बाक़ी अगरि हुन ॾे थो वञी तूं बि खजी वेंदे। तो काफ़ी माण्हू ईअं ई आहिनि जॾहिं छोरियुनि जे ॿुधायल एड्रेस ते था वञनि त उहे सभु खजी था वञनि, ऐं पोइ वरी किरोड़नि जी जेका तो ॻाल्हि थी थिए, भई किरोड़ पुॼायो। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी, कंहिं बि छोरी जी एड्रेस ते ईअं न वञो, पंहिंजो ख़्यालु रखो। हितां परदेस मां वीचारो कमाए वियो, हुनजे माउ पीउ बि हुनखे कोन ॾिठो, हुनजी जेका मंगेंदी उहा उते ई रहिजी वई ऐं वीचारो पाण हलियो वियो इश्क जे चकर में। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अगरि हीअ ॻाल्हि पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो। ज़िंदगी रही त वरी ॿी कंहिं वीडियो मिलंदासीं। अस्सलामु अलैकुम।